अच्छा गुलाम रसूल, इहो ॿुधाइजो त पाकिस्तान IMF जे मुतालबनि ते अमल दरामद लाइ आलमी इदारे खां वक़्तु घुरी वरितो आहे। कहिड़ा तफ़सील आहिनि हिन हवाले सां? जी सबा, पाकिस्तान IMF जे मुतालबनि ते अमल दरामद लाइ आलमी इदारे खां वक़्तु घुरी वरितो आहे। वफ़ाक़ी वज़ीर इसाक़ डार ऐं IMF जे वफ़द विच में जेका मुआशी सूरताल ते मुलाक़ात थी आहे, उनमें नाणे वारे वज़ीर तरफ़ां पाकिस्तान में मुआशी सूरताल बाबति IMF जे वफ़द खे ब्रीफ कयो वियो आहे। हुकूमती कोशिश आहे त ग़रीब अवाम खे महांगाई खां बचाइजे। इसाक़ डार जो उन गॾिजाणी में इहो चवणु आहे, साॻे वक़्तु संदसि इहो चवणु आहे त तवानाई समेत मुख़्तलिफ़ शोबनि में सुधारा आणे रहिया आहियूं। मौजूदा जेको कर्ज़ प्रोग्राम आहे उनखे मुकमल कंदासीं। साॻे वक़्तु IMF जे वफ़द जे हेड जो इहो चवणु आहे त उमेद आहे पाकिस्तान जेको आहे सो नए जाइज़े जे मुकमल थियण ताईं शर्तनि ते पूरो लहंदो। चीफ ऑफ मिशन जो चवणु आहे त उमेद आहे त पाकिस्तान मुख़्तलिफ़ शोबनि में सुधारण लाइ कोशिशुनि खे जारी रखंदो। अहिड़ी रीति पाकिस्तान IMF जे मुतालबनि ते आलमी इदारे खां वक़्तु घुरी वरितो आहे। गुलाम रसूल कुंबर, तफ़सील ॿुधाइण लाइ महिरबानी।